क्लासरूम में अवां सभिनी जो आदर भाव भली करे आया। वेलकम, स्वागत अवां सभिनी जो। अॼोके प्रोग्राम में पाण डिस्कस कंदासीं, ॻाल्हाईंदासीं, वंडींदासीं, विरहाईंदासीं पंहिंजा वीचार। हे जेको वेझड़ाईअ में रूपचंद खां पोइ वरी जेको हादसो थियो आहे हिकिड़ी नंढड़ी ॿारड़ीअ सां थर में, उन जे बारे में, विजयंती जे बारे में। पर उन खां अॻु इजाज़त ॾियो त मुख़्तसिर नमूने, छो जो सुवाल पंहिंजे सां एॾो वॾो आहे जो उन जी सम्झाणी ॾियण जे लाइ हिकिड़े पूरे 45 या 50 मिंटनि जे क्लासरूम जी ज़रूरत आहे। हाणे छो जो उहा रखणु मुश्किल आहे, ऐं हिज़बुल्ला इहो सुवालु पुछो को महीनो ॾेढ थी वियो आहे, मां बि हर दफ़े खणी ईंदो आहियां, हर दफ़े ॿियो को टॉपिक ईंदो आहे, रहिजी वेंदो आहे। त हिज़बुल्ला पुछो त क़ौम जी डेफिनेशन छा आहे? क़ौम, नेशन इहो बज़ात ख़ुदि एतिरो त कॉम्प्लेक्स, एतिरो त मुंझियल क़िस्म जो इन जो जवाबु आहे। मिसाल तौरु आम तौर ते सम्झो वेंदो आहे त हिकु मुल्क में रहण वारा माण्हू या हिकु ख़िते में रहण वारा माण्हू, ख़ितो उहो हिसो उहो वधीक बहितर खरा मुल्क जे बदिरां, उन में रहण वारा माण्हू जिन जी तहज़ीब तमदुन साॻियो, जिन जी ॿोली साॻी, ज़ोर ॿोलीअ ते आहे, ॿोली, जिन जी ॿोली साॻी, उन में मज़हब जो ज़िक्र कोन्हे, मज़हब जो कोन्हे, त उहे माण्हू हिकिड़ी क़ौम सॾाए सघनि था। उहे हिकिड़ी क़ौम, उन वटि पंहिंजी ज़मीन हुजे जंहिंखे उहे चई सघनि, जीअं अफ़गानिस्तान में अफ़गानी था रहनि, अफ़गानी हिकिड़ी क़ौम आहे, हुननि वटि पंहिंजी ज़मीन आहे अफ़गानिस्तान। बलोचिस्तान, उनजे हेठों हिकिड़ी पंहिंजी बलोच आहे, बलोचिस्तान आहे हुनजे पेरनि जे हेठों, हुनजी पंहिंजी ॿोली आहे, हुनजी पंहिंजी तहज़ीब आहे, पंहिंजी सकाफ़त आहे, पंहिंजो तमदुन आहे, उहा हिकिड़ी क़ौम आहे। सिंध आहे, सिंधी ॿोली आहे, सिंध हिकिड़ो जाग्राफ़ी हक़ीक़त आहे, जाग्राफ़ियाई हक़ीक़त आहे, त उहो सिंधी हिकिड़ी क़ौम आहे। पर जेकॾहिं पाण खां पुछी ॾिसूं असां त छा इहा डेफिनेशन, छा इहो जवाबु जेको पंहिंजे मफ़हूम में मूंखे पुख़्तो नथो नज़र अचे, त उन ते सभु एतबार या यकीन करे वेही रहनि त हा बाबा इहा हिकिड़ी क़ौम आहे। अक़वाम मुतहदा जे बारे में मां सोचींदो आहियां त इन जो नालो अक़वाम मुतहदा छो आहे? छो जो क़ौमूं त तमामु घणियूं, जीअं मूं हींअर चयो त पाकिस्तान में 4-5 क़ौमूं रहनि थियूं, जिन खे पंहिंजी ज़मीन आहे हेठों पेरनि जे, हुननि खे तहज़ीब आहे, पंहिंजो तमदुन आहे, पंहिंजी ॿोली आहे, पंहिंजो कल्चर आहे। उहे 4-5 क़ौमूं रहनि थियूं ऐं उहो उन्हनि सां पाकिस्तान ठहे थो, ऐं उहो ई 5 फेडरेटिंग यूनिट्स हुआ जिन ते पाकिस्तान ठहियो। हिकिड़ो फेडरेटिंग यूनिट बंगाली 71 में अलॻि थी विया, 4 यूनिट वञी बचा हाणे असां वटि, और 4 मुख़्तलिफ़ हिक ॿिए खां, सभिनी खे पंहिंजी ज़मीन आहे, सभिनी खे पंहिंजो घरु आहे। त इन करे उते रहण वारा माण्हू, हाणे उते रहण वारा माण्हू जेकॾहिं सुवाल असां पंहिंजो खणूं था सिंध जो, त सिंध में असां सां गॾु सिंधी ॻाल्हाइण वारनि सां गॾोगॾु तमामु वॾी तइदाद में उर्दू ॻाल्हाइण वारा अची विया आहिनि, तमामु वॾे तइदाद में पश्तो या पख्तून ॻाल्हाइण वारा, पश्तो ॻाल्हाइण वारा अची विया आहिनि, पंजाबी वॾी तइदाद में अची विया आहिनि। सिंध त उहो ई आहे, सिंधी बि आहिनि हिते,
सिंधियुनि जो कल्चर बि आहे, पंहिंजो तहज़ीब बि आहे, तमदुन बि आहे। त छा सिंध में रहण वारा सभु माण्हू हिकिड़ी क़ौम आहिनि या मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा माण्हू हिकु हंधि अची गॾु थिया आहिनि? हाणे इहो अहिड़ो हिकिड़ो काउंटर क्वेश्चन आहे जेको मूं तव्हां खां पुछियो आहे। तव्हां इन जे बारे में हिज़बुल्लाह जेकॾहिं ॿुधे थो पियो इहो प्रोग्राम, हिज़बुल्लाह बि असांखे गाइड करे, मूंखे सम्झाए, छो मां सम्झणु थो चाहियां, मां सिखणु थो चाहियां। त इन हैसियत में छा कजे जॾहिं हिकिड़ो ख़ितो जेको हुयो ई सिंधियुनि जो, हाणे जीअं पंजाब आहे, 47 खां पोइ पंजाब खे कुझु कोन थियो। पंजाब 90%, 90 खां बि मथे ई 95% सभु पंजाबी था रहनि। पंजाबी तहज़ीब, पंजाबी तमदुन, उनजी घिटी घिटीअ में, रस्तनि में, बाज़ारुनि में, दुकाननि में, जिते वञो त दुकानदार तव्हां सां पंजाबी में ॻाल्हाईंदो। उन्हनि जो उथणु विहणु ॾिसणु करणु हिकिड़ी शइ लॻंदी, हिकिड़ा माण्हू ॼणो। इहो ई हाल तव्हांखे पख्तूनख्वा चओसि या फ्रंटियर चओसि, इहो जेको असांजो पिशावर ऐं उनजो उते बि तव्हां वञो त रुॻो पठाण ई पठाण 95% उहे ई माण्हू आहिनि, पछतो ॻाल्हाइनि था। तव्हां उन्हनि जे दुकाननि ते वञो, उनजे रेस्टोरेंट्स में तव्हां वञो, तव्हां उन्हनि जूं बाड़ा बाज़ारूं तमामु मशहूरु आहिनि, तव्हां उते वञो, हर को उहो ई थो ॻाल्हाए। हाणे उन्हनि सां इहा ॻाल्हि लागू कोन थी थिए जेको सुवालु मूं तव्हां खां पुछियो आहे ऐं जंहिंजे जवाब जी मूंखे ज़रूरत आहे, मां सिखणु थो चाहियां। मां हिकिड़ो परपेचुअल लाॻीतो हिकिड़ो शागिर्दु आहियां, जंहिंखे सिखण जी हिकिड़ी तमा रहंदी आहे, हिकिड़ी घुर्ज रहंदी आहे, ज़रूरत रहंदी आहे। त इन हैसियत में असां सिंधी कीअं छा चऊं पाण खे? असां सिंधी त असांजे हेठों पेरनि जे त ज़मीन आहे ई आहे, पर हिते वॾी तइदाद में हिनखे ठहियोसीं 90% असां हुजूं हा सिंधी ऐं 10% में ॿिया हुजनि हा, उर्दू ॻाल्हाइण वारा या पछतो ॻाल्हाइण वारा, पंजाबी ॻाल्हाइण वारा, उन्हनि जूं तहज़ीब तमदुन उहो बि हुजे हा। पर हिते त असां ॾिसूं था त हिते असांजो त 47 खां पोइ, जेका मां अक्सर चवंदो आहियां ऐं मूंखां वरी पुछंदा बि आहिनि त हीअ मुंहिंजी सिंध त नाहे, त हीअ सचुपचु हीअ मुंहिंजी सिंध त नाहे। हीअ सिंध उहा हुई जिते असां 95% सभु सिंधी हूंदा हुआसीं, सिंधी तहज़ीब हूंदी, सिंधी तमदुन हूंदो, सिंधी उथणी वेहणी हूंदी हुई, ऐं सिंध जो ओज हो, शान हो, सिंध जो मान हो, इज़त हुई सॼे हिंदुस्तान में। हर को माण्हू जेको ॾिसंदो इज़त सां सिंध खे ॾिसंदो। सो अक़वाम मुतहिदा बि जेको पंहिंजो नालो रखियो आहे, अक़वाम मुतहिदा, यूनाइटेड नेशन UNO, यूनाइटेड नेशन्स ऑर्गेनाइज़ेशन UNO, अक़वाम मुतहिदा। हाणे इन्हनि खे अक़वाम मुतहिदा पाण खे चवणु न घुरिजे, छो जो हिकु हिकु मुल्क में मुख़्तलिफ़ ॿोलियुनि ॻाल्हाइण वारा, मुख़्तलिफ़ तहज़ीबूं, मुख़्तलिफ़ तमदुन, मुख़्तलिफ़ ॿोलियूं अची वियूं आहिनि। तंहिंजे करे उहा यूनाइटेड नेशन्स न आहे, उहा यूनाइटेड कंट्रीज़ चई सघो था तव्हां। अक़वाम मुमालिक उर्दू में जेकॾहिं तर्जुमो हुनखे कयो न, अक़वाम मुतहिदा जो बदिरो अक़वाम न, मुमालिक अक़वाम न आहे, क़ौमूं न आहिनि, हे मुल्क आहिनि। पाकिस्तान आहे, हिंदुस्तान आहे। हाणे हिंदुस्तान में एतिरियूं क़ौमूं थियूं रहनि, गुजराती अलॻि क़ौम आहे, उनखे गुजरात आहे उन्हनि जे पेरनि जे हेठों, बंगाल आहे, बंगाली अलॻि क़ौम आहे, उनजे हेठों पंहिंजी ज़मीन आहे, मद्रास उन्हनि जी ॿोली आहे, तहज़ीब तमदुन, मद्रास उन्हनि जे पेरनि जे हेठों आहे, महाराष्ट्र उनजी पंहिंजो मराठा आहिनि, मराठी ज़बान आहे उन्हनि जी, मराठा कल्चर आहे उन्हनि जो। हर हंधि जिते बि तव्हां वञो उते उन जा पंहिंजी सूबा आहिनि, पंहिंजूं ज़मीनूं अथनि, उते ॿोलियूं अथनि, उते तहज़ीब आहे उनजी, तमदुन आहे, दे आर नेशन्स। तंहिंजे करे उन्हनि जे ॿोलियुनि खे उते उन्हनि जी क़ौमी ॿोलीअ जो दर्जो मिलियलु आहे। हिंदुस्तान जूं सभु जेके इहे ॿोलियूं आहिनि, हिंदुस्तान जूं क़ौमी ॿोलियूं आहिनि ऐं हिंदुस्तान जी सरकारी ज़बान, सरकारी, देयर इज़ अ डिफरेंस बिटवीन सरकारी ज़बान ऐं क़ौमी ज़बान। हिंदुस्तान जी सरकारी ज़बान जेका आहे, ऑफिशियल लैंग्वेज ऑफ इंडिया, उहा हिंदी आहे। इहो ई मां बार बार हिते बि चवंदो आहियां त हिते असांजूं बाक़ी जेके असांजूं ॿोलियूं असां हिते ॻाल्हायूं था, असां क़ौमी ज़बानूं आहियूं,
छो जो असां क़ौमूं आहियूं, असांजे हेठो ज़मीन आहे, असांजो कल्चर आहे, क़दीम पाकिस्तान ठहण खां अॻु जो आहे, पाकिस्तान ठहण खां पोइ ख़तमु थियणो न आहे इहो। तंहिं करे असां पंहिंजी जाइ ते सभु क़ौमूं आहियूं, असां सभिनी मिली पाकिस्तान खे हिकिड़े खे ठाहियो आहे, या असांजे करे पाकिस्तान आहे, असांजे करे पाकिस्तान आहे, तॾहिं असां पाकिस्तान जी क़ौमूं आहियूं। तंहिंजे करे असांजी ॿोली पाकिस्तान जी क़ौमी ज़बान आहे, छो जो क़ौमूं आहियूं, पाकिस्तान जूं क़ौमूं आहियूं, तंहिंजे करे क़ौमी ज़बान आहे। ऐं उर्दू पाकिस्तान जी ऑफिशियल लैंग्वेज आहे। सिंपल हिकिड़ी ॻाल्हि, हिकिड़ो फार्मूलो मूं इन ते 2-3 प्रोग्राम उर्दूअ में ख़ासि तरह सां इन करे कया, जो मूं ॿुधो आहे त उहो जेको अज़ीज़ाबाद में हिननि जो 90 अलाए 09 को अथनि, हिकिड़ो उते के 50-60 खनि टेलीविज़न लॻा पिया आहिनि, हर कंहिं ते अलॻि अलॻि चैनल जो प्रोग्राम हले थो, उते वेठा आहिनि छोकिरा, नोट्स था वठनि ऐं उन्हनि जो ट्रांसक्रिप्शन उन्हनि जी ठहे थी, ऐं पोइ ट्रांसक्रिप्शन स्टडी थी थिए। मूं उन्हनि जे लाइ कयो, मां चयो मां तव्हांजे लाइ इहो प्रोग्राम कंदो, मैं आपके लिए प्रोग्राम कर रहा हूँ ताकि मेरा प्रोग्राम आप गौर से सुने कि तमाम ज़बानें पाकिस्तान में जो बोली जाती हैं ज़बानें, वो पाकिस्तान की कौमी ज़बानें हैं और उर्दू पाकिस्तान की ऑफिशियल। इहो जेको झेड़ो जंहिंखे ॾाढो जेको हलियो बंगाल में, उते बि मिस इंटरप्रिटेशन हुई। मोहम्मद अली जिना चयो त अॼु खां पोइ पाकिस्तान जी क़ौमी ज़बान उन अख़र इस्तेमालु न कयो। जेको ताज़ो रिसालो, मां बि अॼु ताईं इहो सम्झंदो हुउमि त हुन चयो त शायदि पाकिस्तान जी क़ौमी ज़बान उर्दू हूंदी, हुन इहो न चयो। ताज़ो जेको रिसालो आयो आहे मुक़्तदर क़ौमी ज़बान उर्दू लैंग्वेज, नेशनल लैंग्वेज अथॉरिटी इस्लामाबाद में आहे, उन्हनि कोटेशन बि हिकिड़े हंधि ॾिनी आहे क़ाइदे आज़म जी, त पाकिस्तान की उर्दू में, जेतोणीकि क़ाइदे आज़म अंग्रेज़ी में तक़रीर कई हुई, तो पाकिस्तान की ऑफिशियल लैंग्वेज, सरकारी ज़बान उर्दू होगी। इन ते कंहिंखे बि एतिराज़ कोन्हे। बहरहाल इहो थी वियो। अबा हिफ्ज़ुल्ला, ॾाढो मुश्किल इहो तव्हां सुवालु पुछियो त क़ौम छा खे चई सघिजे थो, तो इहो ॾाढो ॾुखियो आहे। वेंदे जो मज़हब बि माण्हू हिकु क़ौम नथो ठाहे सघे। जेकॾहिं हिकु ठाहे सघे हा त जेके 56 इस्लामी मुल्क आहिनि, असांजे विच में पासपोर्ट न हुजे हा, असां टिकेट हवाई जहाज़ जी वठी मस्कत हलिया वञूं, टिकेट वठी मिस्र हलिया वञूं, टिकेट वठी असां इंडोनेशिया हलिया वञूं, टिकेट वठी असां अरब अमारात हली वञूं, सऊदी हलिया वञूं, पर न, हर हंधि तव्हांखे वीज़ा वठणी आहे, हर हंधि तव्हांखे रोकियो थो वञे, हर हंधि तव्हांखे पुछा थी वञे। तव्हां लखु खणी चओसि त बाबा तव्हां बि मुस्लमान आहियो, असां बि मुस्लमान आहियूं, हिकु क़ौम आहियूं, न मञीदा। तंहिंजे करे इहा ॻाल्हि हिते ऐं पाण विजयंती त मोटी था अचूं, वी टॉक अबाउट विजयंती। हाणे तकलीफ़, ॾुख, उनजो अहसासु हिकिड़ी नंढड़ी मासूमड़ी ॿारड़ी यार, हुन सां अहिड़े मुल्क में तव्हां ज़्यादती था कयो जंहिंजो नामियाचार कंहिं ज़माने में अॼु ताईं उहो लिखजंदो अचे थो त तहज़ीब, तमदुन में, अख़लाक में, महिमान नवाज़ीअ में सिंधियुनि सां दुनिया जी का क़ौम न पुॼे। उन ॿारड़ीअ सां इन क़िस्म जी ज़्यादती, ऐं ज़्यादती करण खां पोइ उहे जेके मुजरिम आहिनि, एॾा त ताक़तवर आहिनि, अलाए कहिड़नि कहिड़नि वॾनि छितनि पीरनि जा मुरीद आहिनि, उन्हनि खे न को हथ थो लाहे सघे, न उनखां को पुछा ॻाछा थी थिए, न FIR थी कटिजे। हाणे इन खे थोरो तमहीद सां एक्सप्लेन कंदासीं, ॻाल्हाईंदासीं, पाण में वंडींदासीं, फिराईंदासीं। तव्हां बि मुंहिंजी मदद कजो, ख़तनि रस्ते, SMS रस्ते, हिन रस्ते, रिसेस खां पोइ था अचूं। रिसेस तां फ़क़ीर जी वापसी। विजयंतीअ सां
जेका क़यामत थी, चवनि पिया न 21 तारीख़ डिसंबर जी क़यामत ईंदी, त इलाहियुनि जे लाइ आई। उन ॾींहुं इन क़िस्म जो को बि किथे बि जेकॾहिं वाक़ियो थियो हूंदो, जिते उहो वाक़ियो थियो हूंदो ऐं इन वाक़िए मां मुतासिर थियण वारनि जे लाइ उहा क़यामत हूंदी। क़यामत सम्झण जो हिकिड़ो लफ़्ज़ आहे, ज़रूरी कोन्हे त को आसमान टुकड़ा टुकड़ा थी वञे, धरतियूं फाटी वञनि। उहो त हिकिड़ो आख़िरी ॾींहुं हूंदो जॾहिं सॼी काइनात डही वही वेंदी, जेको थियणो आहे थींदो। पर फर्दन इंडिविजुअली, वन बाय वन, हिकु हिकु माण्हू जे लाइ क़यामत ईंदी रहे थी, उहा क़यामत गुज़री थी वञे। मां हिकु सुवाल खड़ो थो कयां, उथारियां थो। इहो सुवाल मुंहिंजे लाइ बि आहे, इहो सुवाल तव्हांजे लाइ बि आहे, इहो सुवाल सिंध में रहण वारे हर हिकु माण्हू जे लाइ आहे। छो जो हिन वक़्तु मां सिंध जे हवाले सां क्लासरूम करे रहियो आहियां, त मां सिंध जे हवाले सां ई ॻाल्हाईंदुसि। अव्हांखे यानी मां शामिल आहियां अव्हां सां इन सुवाल में। अव्हांखे पक आहे त माण्हुनि जो अलाह में एतबार आहे? सोचो, अव्हांखे पक आहे, तव्हां पक सां चई सघो था त माण्हुनि जो अलाह में एतबार आहे? नंबर 1 ज़ेली सवाल, यानी इन सवाल सां मिलंदड़ हिकिड़ो ॿियो सुवाल, छा आख़िरत ते माण्हूअ जो ईमान आहे? यानी अलाह ते ईमान आहे। नंबर 2 आख़िरत ते ईमान आहे। आख़िरत को न को हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं ईंदो जॾहिं इंसान खां संदसि अमालनि जे बारे में पुछा कई वेंदी, ऐं उहो लॉग बुक जेको हुनजे चङनि ऐं बुरनि कमनि जो आहे हुनजे अॻियां पेश कयो वेंदो। ईअं न आहे त हिते उते को जिरगो लॻंदो ऐं बिना के सबूत जे कंहिंखे का सज़ा मिली वेंदी, कंहिंखे का सज़ा। उते बाक़ाइदे लॉग बुक्स रखियल हूंदा, उन मुताबिक़ उन माण्हू जो हिसाबु थियणो आहे। हाणे इहा ईमान जी ॻाल्हि आहे। कंहिं देरीअ खां, कंहिं कम्यूनिस्ट खां, कंहिं मुल्हद खां तव्हां पुछंदव त हू क़तन इन ॻाल्हि खे मञण लाइ तयारु कोन थींदो त का आख़िरत बि हूंदी, को हुन ते हिसाब बि थींदो, को त को पुछा कंदो। चवंदो न न, इहे जेके ॻाल्हियूं आहिनि इहे साईं जुड़तू ॻाल्हियूं आहिनि, इहे हवाई ॻाल्हियूं आहिनि, का आख़िरत कोन्हे, कुझु कोन्हे, छॾियो साईं। पर हिते त जेको माण्हू मिले थो अलाह अलाह थो करे, तस्बीह हथ में अथनि, 5 वक़्त अज़ानूं थियूं अचनि, माण्हू भॼनि था मस्जिदुनि ॾे। छा सचपच माण्हू इहो ॾेखावे जे लाइ आहे, या इहो हिकिड़ो सकाफ़ती या कल्चरल हिकिड़ो इवेंट आहे त निमाज़ पढ़िजे, वञी उते हेठि झुकिजे? छा आख़िरत जो ॾींहुं आहे? हाणे इन जो जवाबु सोचो, तव्हां बि सोचो, तव्हां बि सोचो, हिते जेके दोस्त वोस्त आहिनि सभु सोचो। इहो अहम सुवालु आहे। जेसिताईं इन सुवाल जो असांखे जवाबु न मिलंदो असां अॻिते न हली सघंदासीं। साईं, जंहिंखे आख़िरत ते ईमान हूंदो ऐं ईमान आहे, ऐं इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, मां को दीनियात जो स्टूडेंट न आहियां ऐं मुंहिंजी का वॾी स्टडी कोन्हे दीन जी, बसि एतिरी आहे जो मूंखे ख़बर आहे, मूंखे को मुला चकर न ॾेई सघंदो। मां उन मुला सां वेही 2 अखर ॻाल्हाए सघां थो। कलाम पाक में शायदि सूरह बकरा में वाज़े तौर ते लिखियलु आहे त अलाह साईं जो वेझो केरु हूंदो। अलाह साईं थो चए त मुंहिंजे वेझो केरु हूंदो। किथे बि हुन इहो न लिखियो आहे त मुस्लमान मुंहिंजे वेझो हूंदा। नो, वाज़े तौर ते लिखियलु आहे, वाज़े तौर ते, तमामु का एम्बिग्युइटी कोन्हे।
त उहो माण्हू जेको अलाह जी या क्रिएटर, लेट अस कॉल हिम क्रिएटर, ख़ालिक आला, जेको ख़ालिक आला द क्रिएटर उन ते ईमान रखे थो, माना त देयर इज़ ओनली वन गॉड, नो अदर गॉड। हिकिड़ो ई आहे अलाह जंहिं हीअ सॼी काइनात, हीअ सॼी मख़लूक, अनेक माण्हू पैदा कया, अनेक, जिन जे ॻणप खां ॿाहिरि माण्हू आहिनि, भले असांखे अंग अखर ॿुधाइनि पर ॻणप खां ॿाहिरि आहिनि। केरु वियो अफ्रीका जे जंगनि में माण्हुनि खे ॻणण? कोई कोन विया, कंहिंखे का ख़बर ई कोन हुते कहिड़ियूं क़ौमूं थियूं रहनि। उहे बि हिकु अलाह खे था मञनि, उन्हनि अलाह खे पंहिंजो नालो ॾिनो आहे, ॿिए हंधि वञो उन्हनि ॿियो नालो ॾिनो अथसि, टे हंधि वञो, पर उन्हनि सभिनी खे ख़बर आहे त देयर इज़ वन गॉड, हिकिड़ो क्रिएटर आहे, हिकु आहे क्रिएटर। ऐं उन सूरत में ॿियो छा लिखियलु आहे? जेको आख़िरत ते ईमान रखे, जंहिंखे यकीन हुजे त हीअ दुनिया सभु कुझु, जेको ही खेॾ हले थी पई, जेका रांदि हले थी पई, जेको ड्रामो हले थो पियो, इन जो कर्टन किरंदो, इहो ड्रामो ख़तमु थींदो या स्टेज ड्रही वेंदी, हिसाब किताब थींदो। इहे ॿ ॻाल्हियूं ऐं प्लस टी ॻाल्हि, जंहिंजो अख़लाक सुठो हुजे, कैरेक्टर, ज़ोर सॼो कैरेक्टर ते आहे, जंहिंजो कैरेक्टर सुठो हुजे, उहे मुंहिंजे वेझो हूंदा, मुंहिंजे अलाह जे वेझो हूंदा। इहो कलाम पाक जो अथव, इहो कंहिं न हदीस मां आहे ऐं न कंहिं मुला जे ॿुधल जो आहे। क्लियर, अलाह जी वैधानियत में ही इज़ अलोन, हुन सां को शरीक कोन्हे, ही इज़ ओनली वन क्रिएटर जंहिं हीअ काइनात ठाही आहे, वन। ऐं नंबर टू, हे शो ख़तमु थियणो आहे, हे शो ख़तमु थींदो, कर्टेन किरंदो, ड्रामो ओवर थी वेंदो, एवरीबॉडी नोज़ इट। जेकॾहिं उनखे ख़बर नथो वञे न, त उहो आख़िरी वक़्तु सकरात वारो जॾहिं हू हीअ दुनिया छॾे थो न, उनजे लाइ कर्टेन किरे थो, एवरीथिंग फिनिशिज विद हिम, ख़तमु थी वञे हर का शइ हुनजे लाइ। नक ते मख अची वेंदसि, उहो मख बि हटाए न सघंदो, एवरीथिंग इज़ फिनिश्ड फॉर हिम। सभु थो मञनि हिन ॻाल्हि खे, हिंदुइज़म हुजे, सिख हुजनि, क्रिश्चन हुजनि, यहूदी हुजनि, साईं पारसी हुजनि, सभु चवनि था हीअ काइनात सभु ख़तमु थियणी आहे हिकिड़े ॾींहुं, डूम्स डे अचिणो आहे हिकिड़े ॾींहुं, ईअं थियणो आहे, दिस इज़ गोइंग टू हैपन। ऐं टियों, अख़लाक तव्हांजो अहिड़ो हुजे जो ॿिया ॾिसी तव्हांजी इज़त कनि, तव्हांजो एतिराम कनि, तव्हांजे हली वञण खां पोइ तव्हांजे बारे में ॿ अखर चङा ॻाल्हाइनि। हाणे इहे टे चारि क्राइटेरियाज़ रखी, इन जी रोशनीअ में जेकी असां चयो आहे हींअर, इहे टे चारि ॻाल्हियूं पाण साम्हूं रखी, इहे साम्हूं रखी इन जी रोशनीअ में ॾिसूं था त रूपचंद खे जंहिं कोट गुलाम मोहम्मद वारे ओवरकोट साहिबु घासलेट विझी बाहि ॾेई माराए छॾियो, पैसा हुयसि, इन्फ्लुएंस हुयुसि, न फाथो, फाईअ न चढ़ियो, मौज थो करे पियो, केसि ताईं मौज कंदो? अंदरि का त शइ आहे जेका हुनखे सुम्हणु न ॾींदी, दवाऊं खाईंदो त सुम्हंदो। माना हुन सॼो कमु इहो इन करे कयो जो हुनजो आख़िरत ते एतबार कोन्हे। जेकॾहिं तिर जेतिरो बि, तिर बि अञा वॾो आहे, खसखस जी दाणे जेतिरो, हेतिरो बि जेकॾहिं ईमान हुनजो हुजे हा त अलाह आहे ऐं आख़िर में असांखे हिसाब किताब ॾियणो आहे, त इहो कमु करण खां अॻु करोड़ दफ़ा सोची आहे त मां हिन छोकिरे खे बाहि ॾियारियां या न ॾियारियां। कहिड़े नतीजे ते असां पहुतासीं? नतीजो इहो त उन माण्हूअ खे न आख़िरत ते ईमान आहे, न अलाह ते ईमान आहे, जे इहो कमु कयो। अचूं था विजयंतीअ ते। विजयंती 6 सालनि जी ॿारड़ी जंहिंसां एॾी वॾी ज़्यादती, उनजो नालो विजयंती आहे, उनजो नालो शकीला बि थी सघे थो, उनजो नालो आमना बि थी सघे थो,
उनजो नालो रुबीना बि थी सघे थो, आबदा बि थी सघे थो, को बि उनजो नालो थी सघे थो। 6 सालनि जी ॿारड़ी। तव्हां जंहिं महिल उन वक़्तु इहो वैशीपणे सां उन छोकिरीअ खे जे मथां क़यामत टोड़ी आहे, उन वक़्तु काॾे वियो तव्हांजो अलाह, जंहिंजी निमाज़ पढ़ण जे लाइ मथे ते टोपियूं रखी भॼंदा आहियो आहे बाग़ ॿुधी, उहो उन वक़्तु काॾे हलियो वियो? उहो त चए थो मां हर हंधि मौजूदु आहियां। का अहिड़ी जाइ दुनिया में ॿुधायो त उहो मौजूदु न हुजे, उहो ख़ालिक, उहो पैदा करण वारो। का हिकिड़ी शइ, हिकिड़े हंधि ॿुधायो तव्हां जिते कुदो कमु इहो कयो था उते मौजूदु आहे। पोइ हाणे तव्हां मूंखे सुवालु पुछंदो साईं, जे उहो वरी कम्यूनिस्ट को पुछंदो, तव्हां जहिड़ा माण्हू न। छो जो तव्हां वरी पोइ पीरनि जे क़बरुनि ते ऐं इन्हनि ते वञी तौबा ताइब ऐं फलाण थियो था त हे असांखे छॾाईंदो, हो असांखे छॾाईंदो। होली प्रॉफिट किथे बि तव्हां सां इहो वाइदो कोन कयो त तव्हां जेके बि ख़ुदा कम कंदव मां तव्हांखे छॾाईंदुसि। इहो जेज़स क्राइस्ट चयो आहे, ॿियो हज़रत ईसा चयो आहे त तव्हां सभिनी जा गुनाह मां पाण ते खणंदुसि। होली प्रॉफिट न चयो आहे। ईच वन ऑफ यू, तव्हां हिकु हिकु तव्हांजो जेको आहे तव्हां पाण रेस्पॉन्सिबल आहियो पंहिंजनि ख़ुदनि करतूतनि लाइ। त उन वक़्तु उहे जेके मंगनिया साहब हुया उते ताक़तवर, उन्हनि खे को ख़्यालु, छो त शर्म त अखर तमामु मामूली आहे, हुननि जे लाइ शर्म अखर मां इस्तेमालु करणु नथो चाहियां इन मंगनियनि जे लाइ। तव्हांखे को ख़ौफ़, को डपु, को अहसासु नंढड़े हूंदे खां जो तव्हांखे अलाह मथे में विहारे वियो, उन वक़्तु अलाह काॾे हलियो वियो? उन वक़्तु आख़िरत जी ॻाल्हि केॾांहुं हली वई? उन वक़्तु तव्हांखे आख़िरत यादि न आई त हिन कम जो बि हिसाबु उते जॾहिं वठंदा तॾहिं छा थींदो? उते मां जवाबु कहिड़ो ॾींदुसि? इन जो मतिलबु तव्हांजो न अलाह ते एतबार आहे, इन तव्हांजो आख़िरत ते आहे। तंहिंजे करे मां इज़त कयां थो उन्हनि देरियनि जी, उन्हनि मुलहदनि जी, उन्हनि कम्यूनिस्टनि जी, जेके सिधो सऊं खुलम खुला चवनि था को अलाह कोन्हे, का आख़िरत कोन्हे, हीअ दुनिया जीअं आहे तीअं आहे, हीअ दुनिया हलंदी अख़लाक ते हलंदी, तव्हांजे अख़लाक सुसाणंदी दुनिया हलंदी ऐं दुनिया में तव्हांजी इज़त थींदी। बाक़ी हिसाब किताब पोइ हिते उथिणो कोन्हे, अलाह आहे कोन्हे। घटि में घटि खुली त ॻाल्हाए थो न कम्यूनिस्ट, देरियो खुली त ॻाल्हाए थो, मुलद खुली त ॻाल्हाए थो न। ईमानदार आहे, ईमानदार आहे, हुनजे अंदरि ईमान न। त मां जंहिं शइ खे मञा ई कोन थो यार, उनजे लाइ मां छो, पर तव्हां नथा चई सघो, छो जो तव्हांखे इन ॻाल्हि लिकाइण में वॾा फ़ाइदा आहिनि, तव्हां उहे फ़ाइदा खणणु चाहियो था, पर तव्हांजो न अलाह में एतबार आहे न आख़िरत ते एतबार आहे, तॾहिं तव्हां इन क़िस्म जा ख़ुदा कम कयो था। ऐं इन कम में तव्हां हिकिड़े ग़रीब मिसकीन ॿिए खे जंहिंखे फासायो आहे, रिसेस खां पोइ मां हुनजो ज़िक्र कंदुसि। रिसेस था फ़क़ीर जी वापसी बाबा। विजयंतीअ जे बारे में एतिरियूं वाह वेला थी जो सरकार सॻुरी जेका गहरी निंड में हीअं पई हुई सा जागी आहे, कुझु करण वारी आहे। ॿुधो आहे त वॾे वज़ीर जे तरफ़ां ऐं ॿियनि वज़ीरनि जे तरफ़ां हिते कराची जे अस्पताल में छोकिरी खे खणी आया आहिनि, गुलदस्ता वग़ैरह पेश कनि था पिया। ॻाल्हि अॻिते वधंदी साईं, वधंदी त केॾांहुं ॻाल्हि वधंदी, छो जो उन्हनि ज़मींदारनि जुआ जूं टिकरियूं हलाइण वारा, ताक़तवर पीरनि जा मुरीद, लिश लिश करण वारा ऐं ग़रीबनि ते ज़ुल्म करण वारा, जेके पाण हुन सां, जेके हुननि जे हेठों कमु था कनि, जिन सां रहम सां पेश अचो, अख़लाक सां पेश अचो। उहा ई ॻाल्हि जेका सूरे बकरा वारी जेको मूं कई त अख़लाक किथे आहे, उहो अख़लाक उन सां पेश अचण वारा, उन सां पेश अचो ओड़े नमूने, उन्हनि खे तहस नहस करण वारा।
इलाइक़े में गंद फैलाइण वारा तव्हां हिकिड़े मिसकिन माण्हूअ खे तव्हां राज़ी कयो, कहिड़ी कंडीशन ते, छा तव्हां हुनखे ॾिनो, या तव्हां हुनखे इहा पूरी यकीन दहानी कराए छॾी आहे, पक ॾिनी आहे त असां सुठा वकील रखंदासीं, छो जो पाकिस्तान में सॼो कानून जेको बीठल आहे सो बीठल आहे एविडेंस ते, शाहिदनि ते, शाहिदियूं ॾियो, शायदि हूंदा ई न तोखे सज़ा ई कोन मिलंदी। इन करे 2-3 हफ़्ता आहिनि, महीना आहिनि, जेल में गुज़ार, असां तोखे ठीकु ठाक ख़ुशि करे छॾींदासीं। सो उन माण्हूअ खे को फासायो अथऊं, उहो बि हिननि जो नौकर आहे, चाकर आहे, अलाए केरु आहे, को कमदार आहे, अलाए मिसकिन केरु आहे, उहो ग़रीब, हाणे उहो फाथो आहे, हाणे केस हलंदो, ऐं उहो माण्हू अहिड़ो त पको आहे, हिनखे पको, मां हाणे कहिड़ो अखर इस्तेमालु कयां, उन्हनि जो निमक खाधो अथई त पोइ निमक हलाल आहे पोइ उन्हनि जो, असांजी नज़र में भले हुनखे असां घटि वधि सम्झूं, पर जिन माण्हुनि जो हुन निमक खाधो आहे उन्हनि सां साईं ॾाढो ॿधल आहे। आख़िरी ख़बरूं जेके मूं वटि आयूं ऐं मूं इहे नोट्स वेठे ठाहिया सॼा, आख़िरी ख़बरूं अचण ताईं हुन माण्हू फिरे ई नथो पंहिंजी स्टेट में, थो चए असीं मां कयो आहे इहो सॼो कमु, अबा तो कयो आहे न, विटनेस कोन्हे, पर हो जेको विटनेस आहे पर उनखे तव्हां मञो ई नथा, नथा मञो उनखे साईं, उनखे जेकॾहिं मञो त पोइ इहो कमु ई न थिए न सॼो। छो जो जॾहिं तव्हां इहो ॾिसो त जॾहिं मां इहो कुधो कमु कयां थो, उहो विटनेस मौजूदु ई मौजूदु आहे, पोइ भले दुनिया वारा 4 जेके विटनेस आहिनि, जेके पैसा वठी बि हिकिड़ा विटनेस ठाहींदा आहियूं हिकिड़े बेगुनाह खे सज़ा ॾियारण जे लाइ, मौत जूं सज़ाऊं मिली वेंदियूं आहिनि माण्हुनि खे, पर तव्हां त मञो ई कोन था न, तंहिंजे करे तव्हां सां अलाह ऐं उनजे किताब, उनजे अहकामनि जे हवाले सां ॻाल्हाइण मूंखे बेकार थो लॻे, तव्हां सां बेकार आहे ॻाल्हाइणो, यू आर टोटली क्रिमिनल, एब्सोल्युटली। तव्हां पंहिंजे वजूद में अंदरि ऐं ॿाहिरि यू आर क्रिमिनल, इहे क्रिमिनल एक्टिविटियूं आहिनि। हिकु त तव्हां क्राइम कयो, ॿिए खे बर्बादु तव्हां करे छॾियो छोकिरीअ खे, वरी उन में पंहिंजी जान बचाइण जे लाइ, इहो कराची में त आम थींदो आहे, वॾनि माण्हुनि जा खरियल छोरा गाॾियूं हलाईंदा आहिनि, एक्सीडेंट करे कंहिंखे मारे छॾियऊं या कंहिंखे धकु कयूं त हिकदमि ड्राइवर चवंदो आहे साहब मैं गाड़ी चला रहा था, मुझे चालान करो, पुलिस वारा चवंदा आहिनि ठीक है हमको क्या है, साहब इसको तो हाथ नहीं लगाओ, ये फेडरल सेक्रेटरी का बेटा है, ये सही उसका बड़ा सेठ साहब का बेटा है, ये उसका बेटा है, ये वजीर का बेटा है, ये MNA का बेटा है, सब उसको हाथ नहीं लगाओ, ये तो हम ड्राइवर है ना, हमने किया है, हमसे ये हो गया, हमने बच्चे को मार दिया एक्सीडेंट कर। कराची में इहो आम आहे, एब्सोल्युटली आम आहे इहो कराची में। असां उन ते था अचूं विजंती वारी ते, इन्हनि माण्हुनि ते, इहे जेके थर में इहे तव्हां माण्हू वेठा हो, तव्हां बाबा जेको कंहिं ज़माने में किताबनि में ईंदो हो त ज़मीर नाले अंदरि का शइ हूंदी आहे, ज़मीर खाईंदो आहे माण्हूअ खे, उहो क्राइम एंड पनिशमेंट हेॾो सारो नावेल थो लिखी छॾे डोस्टोवस्की, सॼो हुन ज़मीर जे अंदरि ज़मीर ते, क्राइम कयो कंहिं ॾिठो कोन, पर मां त ॾिठो न, मां पाण आहियां क्राइम करण वारो, जॾहिं मां को क्राइम कयां थो मां पाण त ॾिसां थो न, ॿियो को मूंखे ॾिसे न ॾिसे, मां पाण खे त ॾिसां थो न, आई एम अ विटनेस अगेंस्ट माई सेल्फ। हेॾो सारो किताबु क्राइम एंड पनिशमेंट, जंहिंजे बारे में हिकिड़े हंधि मूं कॉमेंट्स पढ़िया त क्राइम एंड पनिशमेंट जेकॾहिं को पढ़ी वठे हिकिड़ो दफ़ो त क्राइम करण खां अॻु करोड़ दफ़ा सोचींदो त मां क्राइम कयां या न कयां, एॾो ख़ौफ़नाक क़िस्म जो आहे। असांखे रिसेस जे दौरान चयूं त चई 10 मिंट वञी बचिया आहिनि, मां सम्झां थो 5 मिंट त असां हिन में ई ख़तमु करे छॾियासीं। ॻाल्हि जे तह ताईं पहुतासीं न पहुतासीं, इहो सुवालु, इहे माण्हू जिन हिकिड़ी 6 सालनि जी ॿारड़ीअ खे बर्बादु करे छॾियो, इन्हनि जे अंदरि में वजूद में ज़मीर नाले जी का शइ आहे, हुननि जी पंहिंजी का धीअ, भाइटी, भाणीजी, पोटी, ॾोहिटी 5-6 सालनि जी आहे, उनखे त ॾिसो, उनखे त ॾिसो हिकिड़ी नज़र, उन में विजंतीअ खे ॾिसो।
नंढड़ी शकीला खे साम्हूं बीहारे, तव्हांजी पोटी उनखे साम्हूं बीहारियो, हिकु नज़र उन ते विझो, चओसि त हीअ शकीला आहे, इहे विझनि थी, शकीला न आहे, इहे विझनि थी आहे। करे त ॾिसो, इहे पीर, इहे मीर, इहे क़बरूं, इन्हनि जो को हिसाब किताब कोन अथव आख़िरत में। मां वरी अर्ज़ु कयां थो त मां को आलिम या को रिलीजियस स्कॉलर या इन क़िस्म जी मुंहिंजी का स्टडी कोन्हे, बसि एतिरो पढ़ियल वढ़ियल मां आहियां जो इहे मुला जेके आहिनि उन्हनि सां भई ॿ अखर ॻाल्हाए सघां थो। मुंहिंजो त इरादो हुयो त अॼु मां उन्हनि मुलनि सां बि ॻाल्हाईंदुसि। 5 वक़्त जी निमाज़ुनि खां अलावा जुमे जी निमाज़ थींदी आहे जिते वॾा ख़ुतबा ॾींदा आहिनि। अड़े लेडी हेल्थ वर्कर्स, नंढड़ियूं वीचारियूं छोकिरियूं 14-15 सालनि जूं, ॿारनि खे दवा पई पीआरनि त इहे लंगड़ा लूला न थियनि। पोलियो थींदुनि त इहे वॾा थींदा लंगड़ा लूला थींदा, उहे लंगड़ा लूला न थियनि। इन्हनि ॿारनि खे हिकु फ्यूचर पंहिंजो मिले, उन्हनि खे मथनि में गोलियूं हणी छॾियूं। मूं कंहिं मुला खे, तव्हां ॿुधो हुजे त वॾी ॻाल्हि आहे, आई सैल्यूट दैट मुला, कंहिं मुला पंहिंजे ख़ुतबे में इन ॻाल्हि ते इनखे कंडेम न कयो आहे तालिबान खे। अड़े तालिबान तव्हां कहिड़े क़िस्म जो इस्लाम था असांखे ॾियो। ॿारड़ियूं हिकिड़ो नेकीअ जो कमु थियूं कनि पियूं त ईंदड़ जनरेशन सॼी दुनिया मां पोलियो ख़तमु करे छॾियो अथऊं। 3 या 4, हिकिड़ो नाइजीरिया आहे, हिकिड़ो पाकिस्तान आहे, हिकिड़ो अलाए टियों कहिड़ो मुल्क आहे, अफ़गानिस्तान आहे शायदि, अलाए कहिड़ो मुल्क आहे, उते वञी पोलियो बचियो आहे। उन्हनि 3 मुल्कनि मां पाकिस्तान में बाक़ाइदे ॿाहिरों सॼी दुनिया एड कंदी हुई ऐं उहो पोलियो ख़तमु करण जे लाइ उन में नंढड़ियुनि ॿारनि खे मारे छॾियो तव्हां। उन्हनि खे कंडेम त तव्हां कयो न। तव्हांखे मां इहो नथो चवां त तव्हां को हथियार खणी, डंडा खणी वञी तालिबान खे ॻोल्हे ऐं मारियो। अड़े पर ज़बान सां त तव्हां बाबा उन्हनि खे कंडेम त कयो न इन एक्ट खे। त ॿारड़ियुनि त हिकिड़ो नेकीअ जो कमु पिए कयो उन्हनि। नंढड़नि ॿारनि खे पोलियो जा ड्राप विधऊं त इन करे ॿार वॾा थी लूला लंगड़ा न थियनि। हा, जेकॾहिं तव्हां मुलनि इहो सोचे छॾियो आहे त आईंदा पाकिस्तान हूअं ई ख़ैरात त हले थो पियो न, सॼी दुनिया खां होॾो इमदाद वठि, होॾो इमदाद वठि, हुन खां कर्ज़ु वठि, हुन खां कर्ज़ु वठि। पोइ इहो जो सिहतमंद माण्हू कर्ज़ु घुरंदे मिड़सां ठहे नथो, हुनखे लूलो लंगड़ो हुअणु घुरिजे। त पोइ शायदि तव्हांजो फ़लसफ़ो इहो आहे त असां ठहंदासीं लूला लंगड़ा थी किश्ता खणी, जॾहिं अक़वाम मुतहिदा खां, अमेरिका खां, वर्ल्ड बैंक खां ऐं एशियन डेवलपमेंट बैंक खां जॾहिं इहे कर्ज़ु घुरंदासीं, अरबनि खां कर्ज़ु घुरंदासीं, लूला लंगड़ा बि हूंदासीं, पोइ ठहंदासीं। पोइ तव्हां इहो ठीकु कयो आहे उन्हनि नंढड़नि ॿारनि खे तव्हां मारियो आहे, जेकॾहिं इन क़िस्म जो पाकिस्तान तव्हांखे घुरिजे। हाणे मोकिलायूं था ऐं तल्ख़ हुन ते टोन ते ऐं नोट ते छॾियूं था, विच आई हैव नॉट लाइक्ड इट। मूंखे न वणियो। मां इन ते वरी ईंदड़ क्लासरूम में पाण वरी इन ते ॻाल्हाईंदासीं, इन नंढड़नि ॿारनि जे मरण ते। 13, 14, 15 सालनि जूं छोकिरियूं हुयूं जिन खे हिननि मारे छॾियो तालिबान। इहो तालिबान जो इस्लाम आहे जेको असांखे क़बूल न आहे। आई डिनाउंस, इनकार थो कयां मां।